अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आहियां अवां जो मेज़बान शब्बीर लाशारी। नाज़रीन, असां अॼु गादियर शहर कराची के हिजरत कॉलोनी वाले इलाइक़े में मौजूद आहियूं ऐं पंहिंजे प्रोग्राम में असां कोशिशि कंदासीं त अॼु हिजरत कॉलोनी आस पास वारनि इलाइक़नि जा जेके मसला आहिनि उन्हनि बाबति हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। गादियर शहर कराची के ॿियनि इलाइक़नि जी हिजरत कॉलोनी भी मसलनि जो गढ़ बणियल आहे। ख़ासि तौर ते पीअण जे पाणी जो मसलो हिते जेको आहे इंतिहाई अहम मसलो आहे। उनखां अलावा सफ़ाई सुथराई हुजे या गटर लाइनुनि जा मसला हुजनि उहे हिते आम आहिनि, तंहिंजे करे हितां जा जेके रवासी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। अचो त हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं कैमरा जी अख सां तव्हांखे हिजरत कॉलोनी जा जेके मसला आहिनि ऐं हुतां जी जेका हालत आहे उहा ॾेखारियूं था। नाज़रीन, असां हिन वक़्तु हिजरत कॉलोनी जे मेन एंट्रेंस वटि मौजूदु आहियूं, जेको PIDC खां थी सिधो जेको आहे हिजरत कॉलोनी तरफ़ वञे थो। हिन इलाइक़े खे रेती लेन सॼो वञे थो। तव्हां ॾिसी सघो था त हिते जेके गटर लाइनूं आहिनि उते उन्हनि जो फाटण जेको आहे उहो रोज़ जो मामूल बणियल आहे ऐं उनखां अलावा पाणी जी जेके लाइनूं आहिनि उहे बि हिते रोज़ फाटी पवनि थियूं। तंहिंजे करे ही जेका मेन एंट्रेंस आहे उते जेके मौजूदु होटल ऐं दुकान आहिनि उन्हनि जो जेको आहे हिकु पासे रोज़गार ठप थी वञे थो त ॿिए पासे हितां कॉलोनी ॾांहुं ईंदड़ वींदड़ जेके माण्हू आहिनि उहे अज़ाब हेठि अची वञनि था, छाकाणि त वॾा वॾा खॾा पइजी वञण करे हितां रिक्शा ऐं ॿियनि गाॾियुनि जो गुज़रण जेको आहे उहो महाल थी वञे थो। हींअर बि तव्हां ॾिसी सघो था त हिन रोड खे ठीकु करण लाइ हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे लॻा पिया आहिनि, छाकाणि त ताज़ो ई हितां ही हिन सॼे रोड खे खोटरे जेके गटर लाइनूं हुयूं उन्हनि खे ठाहिण जी कोशिशि कई वई आहे। हीअ मिटी जा जेके अंबार तव्हां ॾिसो पिया उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर वरी हिते रोड खे प्लेन करण जी जेका आहे उहो कोशिशि में कुझु माण्हू रुधल आहिनि। असां कोशिशि कंदासीं त हिते मौजूदु जेके होटल मालिक आहिनि ऐं शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हू कहिड़े अज़ाब मां गुज़रनि था। यहाँ ये जो मेन एंट्रेंस है हिजरत कॉलोनी का, यहाँ पर रोज़ाने के बुनियाद पर हम देखते हैं कि ये खड्डे होते हैं, क्यों होते हैं, क्या इसको रोड को जो है वो ये एक दौरानिया मसला है हिजरत कॉलोनी का, पानी का, सीवरेज का। ये कर्से से लाइन बंद थी, आखिरकार हुकूमत को कुछ होश आया तो उन्होंने ये लाइन डलवाई, लेकिन अब इसको दोबारा बहाल करने के लिए कोई भी नहीं है। आप वहाँ पे पानी का लाइन देखें, उसके अंदर गटर का पानी मिक्स होकर लोगों के घरों में जा रहा है और वही पानी हम लोग पी रहे हैं, वही हमारे बच्चे बीमार हो रहे हैं। फिर हमारी हुकूमत बोलती है बीमार नहीं होएगा तो क्या होएगा। तो इसलिए हम इससे बहुत परेशान हैं। हमारी मीडिया से और हुकूमत से रिक्वेस्ट है कि जल्द अज जल्द इस हिजरत कॉलोनी का मेन इंटरेस्ट है ये, इससे दाखिल होने का रास्ता है, तो हमारी ये अपील है कि इसको जल्द से जल्द रिपेयर किया जाए। क्या कहेंगे हिजरत कॉलोनी में पीने के पानी के और सेवरेज के क्या मसाइल हैं? गंदगी के ढेर नज़र आ रहे हैं। सफाई होती है, कभी को आ गया महीने में 2 महीने में झाड़ू लगाया, झाड़ू लगा के इधर साइड पे कचरा किया, उठाने वाला कोई भी नहीं है। कचरा करने के लिए सब है, इकट्ठा करके रख देते हैं, उठाने के लिए गाड़ी कब आएगी कब नहीं आएगी इसका कोई पता नहीं है। टाइम से आता है, लेकिन कभी कभार ऐसा होता है कि 2-2 दिन 3-3 दिन आता ही नहीं है, लेकिन आता है तो टाइम से आता है। अभी भी आप पानी की वो लाइन देख लें जिसके अंदर गटर का पानी मिक्स होकर लोगों के घरों में जा रहा है, बकायदा वो सामने नज़र आ रहा है, आप देख सकते हैं। इसको बनाने वाला बहुत हैं, हर कोई ये बनाने वाला, लेकिन आता कोई नहीं है, घर में बैठ के तनख्वाहें ले रहे हैं। नाज़रीन, असां हिन वक़्तु उन हंध ते मौजूदु आहियूं जिते हिजरत कॉलोनी ॾांहुं वेंदड़ जेको पीअण जो पाणी आहे उहा जेका लाइन आहे उहा उन मथां मौजूदु आहियूं ऐं तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे त ही उहो वाल आहे जितां हिजरत कॉलोनी खे पीअण जो पाणी सप्लाई थींदो आहे। पर बदकिस्मती इहा आहे त उतां ही गटर जो पाणी जेको आहे उहो पीअण जे पाणी में मिक्स थी रहियो आहे। तंहिंजे करे इलाइक़े अंदरि ही जेको गटर जो मिक्स थियल जेको मिलियल पाणी पीअण जे पाणी सां जेको जॾहिं घरनि में पहुचे थो ऐं हितां जा रवासी इहो पाणी वापराइनि था त पेट जी बीमारियूं जेके आहिनि उहे थियनि थियूं ऐं इलाइक़े वासी जेके आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त केतिरा ई भेरा उन्हनि दाहियो आहे वस वारनि खे त ही मेन वाल आहे, उन वाल मां जेका लीकेज आहे ऐं जेको गटर जो पाणी पीअण जे पाणी में मिक्स थी रहियो आहे उनखे बहाल कयो वञे, उनखे रिपेयर कयो वञे, पर उन्हनि जो ॿुधण वारो जेको आहे केर बि कोन्हे। इहो ई सबबु आहे जो इलाइक़े अंदरि केतिरियूं बीमारियूं जेके आहिनि उहे वबाई बीमारियूं पेट जूं जेके आहिनि उहे अची वियूं आहिनि। उनखां अलावा हीउ जेको मिक्स पाणी गटर जो जेको पीअण जे पाणी में मिक्स थी रहियो आहे उन सां जेको आहे केतिरियूं बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि केतिरा ई भेरा दाहियो आहे त हीअ रिपेयर कई वञे, हीअ जेका लाइन आहे पर उहा रिपेयर न पई थिए, जंहिंजे करे हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहो गटर वारो जेको मिलियल पाणी आहे उहो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। कोई नहीं बनाता है इधर, कौन बनाता है, कोई आता ही नहीं है इधर तो। अच्छा, हाँ, ये लोग हम लोगों को गंदा पानी पिला रहे हैं, अभी क्या करें, पीना तो पड़ता। वोट दिए थे आप लोगों ने, अभी जो रिसेंटली इलेक्शंस हुए थे, किसको चेयरमैन चुना है यूसी? अरे यार चेयरमैन भी इधर ऐसे ही हैं, सारे बस ऐसे हैं, क्या बोलूं, कोई भी नहीं।
नाज़रीन असां हिन वक़्तु हिजरत कॉलोनी मां गुज़रंदड़ हिकु मेन जेको नालो आहे उन मथां मौजूदु आहियूं। हीउ नालो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो, हिजरत कॉलोनी खां थी ऐं अॻिते बोर्ड बेसन ऐं बिलाल कॉलोनी खां पोइ समुंड में वञी छोड़ करे थो। तव्हां ॾिसी सघो था जेका नाले जी हालति आहे, हिन नाले जी हालति मां ॾिसी इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो सालनि खां वठी हिन नाले जी जेका आहे उहा का सफ़ाई न थी सघी आहे। मेयर कराची जेको दावाऊं कंदो रहे थो त हू जेको आहे कराची खे साफ़ु सुथिरो कंदो ऐं हुन वटि जेके आहिनि अञा अख़्तियार न आहिनि, जेकर हुनखे अञा बाअख़्तियार बणाए वञे त हू वधीक कमु कंदो। पर तव्हां हिननि नालनि जी ऐं हिननि इलाइक़नि जी सफ़ाई जी सूरत हाल ॾिसी हुन मां चङे नमूने अंदाज़ो लॻाए सघो था त मेयर कराची पंहिंजो कमु कीअं पियो करे। ही सिंध सरकार ऐं शहरी इदारनि खां वेंदे मेयर कराची मथां सवालिया निशान आहिनि त ही जेके नाला आहिनि उहे कीअं भरिया बीठा आहिनि ऐं उन्हनि में जेके किन किचिरे जेका सूरत हाल आहे ऐं उन्हनि जी सफ़ाई न पई थिए। जेकॾहिं सफ़ाई न थी त मथां जून जुलाई बरसातुनि जा जेके महीना आहिनि, सावण जी मुद वारियूं बरसातूं जेके आहिनि उहे जेकॾहिं पवनि थियूं त ही नाला जेके आहिनि पोइ उथली पवनि था ऐं नालनि जे उथली पवण करे आबादियुनि में ही जेके पाणी आहे नाले जो उहो काहिजी पवे थो ऐं घर जेके आहिनि हेठाहीं वारा इलाइक़ा ऐं घर पाणी हेठि अची वञनि था। जंहिंजे करे वक़्तु सिर ऐं वक़्त खां अॻु जेको आहे शहरी इदारनि खे अखि पटणु घुरिजे ऐं हिननि नालनि जी जेका आहे उहा सफ़ाई थियणु घुरिजे। शाइरनि जो चवणु आहे त हिन नाले जी गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां का सफ़ाई न थी आहे। केतिरा ई भेरा उन्हनि शहरी इदारनि जे ऑफिसरनि सां लह विचड़ कई आहे, लिख पढ़ कई आहे, एहतजाज कया आहिनि, छाकाणि त उन्हनि खे ख़दशो आहे त जॾहिं बि के ॻरियूं बरसातूं ऐं वॾियूं बरसातूं या शदीद बरसातूं पवनि थियूं त हीउ नालो जेको आहे उहो उथली पए थो आबादी ॾांहुं ऐं आबादी में जेके मौजूदु घर आहिनि उन्हनि घरनि में पाणी काहिजी पए थो। नाज़रीन मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था त हीअ सिंध सरकार ऐं चाइना जे विच में जेको मुआइदो थियो हो त कराची जे ॾखण ज़िले अंदरि चाइना जी हिकिड़ी कंपनी उनखे सफ़ाई सुथराई जो जेको ठीको ॾिनो वियो हो ऐं चाइना जी उन कंपनी पंहिंजा जेके किन किचिरे खे हिकु हंधि ते गॾु करण वारा जेके बॉक्स हुआ उहे रखिया हुआ। तव्हां ॾिसी सघो था त हीउ जेको ठीको हुयो उहो मुकमल तौर ते हीउ जेको ठाह हुयो उहो नाकाम थी चुको आहे ऐं ॾखण ज़िले जा सभई जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जे सफ़ाई सुथराई जा जेके साॻिया ई मंज़र आहिनि इन्हनि दॿनि अंदरि को बि जेको शहरी आहे उहो हिकु त किन किचिरो विझण लाइ तयारु न आहे, पर इहे दॿा एतिरा नंढड़ा आहिनि जो उहो वधी वञे थो किन किचिरो ऐं शहरी ईअं ई जेको आहे रोडनि मथां किन किचिरो रखण ते जेके आहिनि मजबूर आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त हीउ दॿो त पियो आहे पर उन में कुझु किचिरो बि बिल्कुलु मौजूदु आहे, पर उनखां अलावा उनजे ॿाहिरि तव्हां ॾिसी सघो था त कीअं केॾे वॾे जेको आहे अंदाज़ में जेको आहे तव्हां ॾिसी सघो था किन किचिरो मौजूदु आहे, पर सालनि खां वठी ॼण ताईं मौजूदु आहे। हिन जी का सफ़ाई सुथराई नथी थिए या को बि खणण वारो नथो अचे। इन मां चङे नमूने तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त चीनी कंपनी सां कयल जेको ठाह हुयो या उनखे ॾिनल जेको ठीको हुयो ॾखण ज़िले कराची ॾखण ज़िले जो, त हू ॾखण ज़िले जी सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम संभालींदी उहा कंपनी, पर उहा कंपनी मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। नाज़रीन हिन इलाइक़े अंदरि सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम कीअं आहिनि ऐं सफ़ाई छो नथी थिए इन बाबति हिन इलाइक़े जा रवासी असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। चीनी कंपनी को ठेका दिया था सिंध सरकार ने कि आप जो ये इस तरफ का जो डिस्ट्रिक्ट है साउथ डिस्ट्रिक्ट, उसकी सफाई सुथराई के इंतजाम आपके हवाले होंगे। उन्होंने ये डब्बे भी रखे हैं, क्यों ये डब्बे के अंदर लोग नहीं डालते या ये डब्बे छोटे हैं, क्या है? डब्बे के अंदर डालते तो हैं लोग, भर जाता है तो फिर बाहर फेंक के चले जाते हैं। तो KMC वाले भी महीना डेढ़ महीने बाद आते हैं, एक दफ़ा आते ले डब्बा लेके चले जाते सफाई करके। कभी कभार आते हैं महीने में 2 महीने में चक्कर लगाते हैं। ये इसी तरह रहेगा 2 महीना 3 महीना इसी तरह रहेगा। कभी आएंगे कचरा सफाई करके चले जाएंगे। ये डब्बा छोटा नहीं है? डब्बा है बड़ा है लेकिन अंदर खाली है, क्या बोले अब। अंदर कचरा कोई डालता है कोई नहीं डालता है। पूरे इलाके के लोग यहाँ आते हैं बस बाइकों में यहाँ आके फेंक के चले जाते हैं, फेंक के चले जाते हैं। डब्बा तो अभी भी अंदर बहुत जगह है डब्बे में कचरा फेंकने की। ऊपर फेंका है, आप देख रहे हैं लोगों ने, आधा ऊपर फेंका हुआ है आधा नीचे। उठाने वाला कम से कम 2 महीना 1.5 महीना 2 महीने में आता है। चीनी कंपनी आ गई फिर भी यही हाल है हमारा जो है ना। पहले भी ऐसे ही था, अभी भी ऐसे ही है जो है ना, कोई फ़र्क इसमें नहीं पड़ा है। सही है, अभी ये इन लोगों ने डब्बे रखवाना शुरू कर दिए। सही है, तो ये डब्बे अक्सर जो है ना, चलो 10 दिन बाद 15 दिन बाद गाड़ी आके इनको उठा के ले जाती है, लेकिन उसके बाद वापसी जो है ना 2 दिन बाद वापसी है या 3 दिन बाद वापसी आए। सही है, तो उसकी वजह से बाकी कचरा और बढ़ता जाता है जो है ना। आवाम जो है ना अभी इतने सलीके से नहीं चल रही है कि भाई कचरे के डब्बे के अंदर ही फेंके। बाकी डब्बा मेरे हिसाब से तो जो है ना ऐसा नहीं होना चाहिए। तो ऐसे है कि जैसे हवा के लिए कोई रोशनदान खोले हुए गए हो जो है ना,
कम से कम इतना फासला होना चाहिए कि एक बंदे को महसूस हो, और एक महसूस तरीके से। अभी आप देखें तो ये कचरे का डब्बा बीच में ही पड़ा हुआ है, सही है। अगर ये दीवार के साथ इसको सुकून से रख दिया जाए एक तौर तरीके से, और ऐसा कोई डब्बा बनाए कि जिसका एक साइड थोड़ा खुला हो, ताकि आवाम को भी कचरे फेंकने में परेशानी नहीं हो, हर बंदे के दिल में एहसास हो कि भाई ये हमारी जगह है, इसको ही साफ रखना है, बस यही। अच्छा, ये इस नाले की भी हालत हम देख रहे हैं कि सालों से इसकी सफाई नहीं हुई, ऊपर से बारिशें आने वाली हैं, तो क्या इसकी सफाई नहीं होती? अगर बारिशें ज़्यादा हो जाती हैं तो ये पानी घरों में चला जाता है? हाँ, अक्सर अभी जैसे पिछले बारिश हुई, सही है, ये नाला जो आ रहा है ये CM हाउस से होता हुआ आ रहा है, सही है, वही नाला है। अक्सर यहाँ ये जाम हो जाते हैं कचरे की वजह से, जो है ना, फिर पीछे के जितने भी घर हैं वो सारे मायूस हो जाते हैं, क्योंकि उनके घरों में पानी अंदर आना शुरू हो जाता है, ना वो नमाज़ पढ़ सकते हैं, ना कोई और ऐसा काम कर सकते हैं, सही है। उसके बावजूद जो है ना, नाला तो चलो एक अरसे से ऐसे ही बंद पड़ा हुआ था, इसमें इतने बड़े बड़े पौधे जो है ना उगे हुए थे। अब जाके जो है ना 1 साल पहले थोड़ा सफाई सुथराई करके जो है ना, 1 साल पहले सफाई की थी, वो भी जो है ना अलग से मजदूर, ऐसे मजदूर लगाए थे जो दिहाड़ी पे थे, तो उन लोगों ने वो काम किया ईमानदारी के साथ, जो है ना कि नाले को साफ़ करवाया। लेकिन अभी जैसे दोबारा ये हाल होते जा रहे थे, दोबारा वही काम होगा, जो है ना आहिस्ता आहिस्ता पौधे उगना शुरू हो जाएंगे, जो है ना एक चीज़ के बारिशें आई तो फिर वही मसले मसाइल हैं। अभी अगर आप आगे चल के देखोगे इस पुल के इस साइड पे, तो ये आपको सारा नज़र आ जाएगा कि भाई जो है ना आगे पुल के मुंह में कितना कचरा पड़ा हुआ है, जो है ना अगर बारिश होगी तो ये जो है ना पूरा जाम हो जाएगा, सारा पानी लोगों के घरों में आना शुरू हो जाएगा। चेयरमैन कौन है? सफाई नहीं हो रही, पानी के मसाइल हैं, गटर उबले हुए हैं, क्या कहें? ये बिल्कुल सही वो भाई बोल रहे हैं। ये देखें कचरा है ना, कचरा पड़ा हुआ है, कितना पड़ा हुआ है, आप देखें कौन उठाता आके इधर से, सही है। पानी सुनने में आया कि रोज़ 4 बजे आया करेगा, ये कैसे मसले हल होंगे? मच्छर आ रहे हैं ना, बताया ना कि मच्छर आ रहे हैं घरों के अंदर, बचाएं बच्चों को, कैसे बचाएंगे हम गरीब लोग? कहाँ क्या करेंगे हम गरीब लोग? अभी आप ये लोगों ने बड़े लोगों के घरों का करें ना आप लोग सब कुछ, इनको बताएं, हुकूमत वालों को, नवाज शरीफ को बोलें, इमरान खान को बोलें, ये बड़े लोगों का सब कुछ बंद करें ना जाके। उधर क्यों नहीं ऐसा चल रहा? आप लोगों ने लाइट उधर नहीं जा रही, सब कुछ उधर AC में लगे हुए, गरीबों की लाइट जाती है, क्या करें? बिल मांगते हैं। हाँ, ये तकरीबन 12 घंटे जाती है लाइट, नहीं आती, लाइट नहीं आती, क्या करें? आप बस देखें ना, आप CM उसकी लाइट भेजें ना, क्यों नहीं भेजते उधर से? ये उधर ACओं में बैठ के काम कर रहे हैं जी, फलाना हो रहा है गरीबों के लिए, वैसे कर रहे हैं, वैसे कर रहे हैं, क्या करें? कुछ नहीं कर रहे, झूठ बोल रहे हैं ये। नाज़रीन, असां हिन वक़्तु हिजरत कॉलोनी जे जेको फिल्टर प्लांट आहे उन जे ॿाहिरां मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त हितां जेको चूंडियल MP खुरमशेर ज़मान जेको PTI जो MP आहे, उन जेको आहे पंहिंजी कोटा ते ही फिल्टर प्लांट जेको आहे उहो लॻारायो, पर हींअर ही फिल्टर प्लांट जेको आहे उहो बंदि आहे। हितां ई इलाइक़े वासी जेके आहिनि उहे पीअण जो पाणी भरींदा हुआ। हिजरत कॉलोनी जेको CM हाउस खां इलाइक़ो शुरू थिए थो, ऐं हेॾा माई कलाची रोड जेको आहे उते वञी दंग करे थो। तमामु वॾो इलाइक़ो आहे ऐं हिते तमामु घणी इंसानी आबादी आहे, ऐं हिकिड़ो फिल्टर प्लांट बि जेको आहे उहो नाकाफ़ी हो, पर बदकिस्मती आहे त उहो फिल्टर प्लांट हींअर बंदि पियो आहे, तंहिंजे करे इलाइक़े वासी जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हिकिड़ी फिल्टर प्लांट जी हिकु पासे इहा हालत आहे, त ॿिए पासे तव्हां वरी ॾिसी सघो था त हिते किन किचिरे जा जेके ढेर आहिनि, हिन इलाइक़े जा जेके उहे मंज़र भासे रहिया आहिनि, त हिते कहिड़ी सूरत हाल आहे ऐं हिते कीअं जेका आहे उहा सफ़ाई सुथराई थिए थी या नथी थिए, ऐं किन किचिरो ॾिसी हिन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो जेके शहरी इदारा आहिनि, ख़ासि तौर ते जेके KMC या जेके ॿिया सफ़ाई सुथराई वारा इदारा आहिनि, उहे हिन इलाइक़े खे उन्हनि मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे छॾियो आहे ऐं उन्हनि हेॾे अचण जी का बि जेका आहे उहा ज़हमत न कई आहे। ऐं सालनि खां वठी हीअ इलाइक़ा जेके आहिनि उहे ईअं किन किचिरे जी नज़र थियल आहिनि। इलाइक़े वासी जेके आहिनि हिन बदबू में, हिन किन किचिरे जे अंदरि जेको आहे उहो गुज़ारण ते मौजूदु आहिनि, पर शहरी इलाइक़ा ऐं शहरी इदारनि जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जे कन ते जूं नथी चुरे, ऐं सालनि जा साल ही किचिरे जा जेके ढेर आहिनि उहे हिते ईअं ढेर लॻल रहनि था, ऐं केर बि किचिरो खणण लाइ नथो अचे। नहीं उठाने आते, हम क्या करें? हम लड़ तो सकते नहीं है, झगड़ तो सकते नहीं है, और लोग आके फेंकते चले जाते हैं।
इस कॉलोनी के और क्या क्या मसाइल हैं, पीने के पानी के और पीने का पानी सर पिछले 3 साल से इस लाइन में जो है ना गटर का पानी आ रहा है। पिछले 3 साल से इसी लाइन में गटर का पानी आ रहा है। हम लोग पिछले रोड से पानी इस्तेमाल कर रहे हैं और ये फिल्टर पे एक दिन बंद होता है, एक दिन खुलता है। ये मसले मसाइल हैं सर ये अगर खुलता है तो सुबह 7 बजे से दोपहर 2 बजे तक। तो क्या यहाँ अभी जो आप लोगों ने अपने काउंसलर चुने हैं, चेयरमैन चुने हैं, वो कहाँ हैं? वो आपके मसाइल क्यों नहीं हल कर रहे? सर हम उनके पास 10 बार जा चुके हैं। उनके पास एप्लीकेशन भी गई है, वो कह रहे आप 20-22 बंदों के साइन लेकर आओ। 20-22 बंदों के साइन लेकर जाते हैं, फिर भी कोई तवज्जो नहीं देते, गुम हुए। भाई साहब आप क्या कहेंगे, ये हिजरत कॉलोनी बहुत बड़ा इलाका है, यहाँ पर कौन कौन से मसाले हैं? एक तो हमें गंदगी के एक जगह जगह आपको गंदगी के ढेर मिलेंगे और दूसरा पानी का बहुत बड़ा मसला है। इस लाइन में जब ये रोड डल रहा था तो गटर का लाइन मिक्स हो गया था। तकरीबन 1 साल से इस लाइन में, इस साइड की लाइन में पानी नहीं आ रहा और बाकी नीचे का जो सा इलाका है उधर भी ये पानी का सबसे बड़ा मसला है हिजरत कॉलोनी। अच्छा, ये गंदगी के जो ढेर नजर आ रहे हैं, क्या सफाई करने वाला अमला नहीं आता, ये उठाने वाले नहीं आते, क्या मसला है? असल में सफाई करने वाला अमला आता है, लेकिन यहाँ के लोग ऐसे कंटेनर लगाएं उसके बावजूद भी जो जगह पहले से कचरा कुंडी का ढेर बन चुका है उधर ही कचरा फेंकते जा रहे हैं। आप लोगों ने अभी रिसेंटली जो इलेक्शन हुई थी वहाँ पर आप इस इलेक्शन में आप लोगों ने अपने काउंसलर चुने थे और आप लोगों ने अपने चेयरमैन चुने थे, वो कहाँ हैं? जी वो तो ये UC9 में बैठते हैं, जो यहाँ के नायब नाजिम और नाजिम हैं। उनके पास भी हम लोग इस मसले में बात किया कि पानी का मसला आ रहा है और दूसरे कचरा कुंडी के ढेर है। वो भी वर्क कर रहे हैं अपनी तरफ से, वो भी अपनी कोशिश कर रहे हैं, जितना हो रहा है वो उतना ही कर रहे हैं वो। नाज़रीन असां हिन वक़्तु हिजरत कॉलोनी अंदर जेको फैमिली पार्क आहे उनमें मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त पार्क जी जेका सूरत हाल आहे उहा कीअं आहे, हिते तव्हांखे का बि ग्रीनरी नज़र न ईंदी। सालनि खां ई पार्क जेको आहे उहो मुकमल तौर ते उजड़ियल हुयो ऐं हिन वक़्तु ताईं हिन जी जेका हालत आहे उहा तव्हां ॾिसी सघो था त मुकमल तौर ते उजड़ियल आहे। का ग्रीनरी न आहे, का लाइटिंग ख़ासि जेका आहे उहा हिते न आहे। हाणे ई तव्हां ॾिसी सघो था थोरो घणो जेको आहे उहो कमकार शुरू थियो आहे पार्क जो, ऐं ही फर्श बंदी वारो जेको कमु आहे उहो कयो पियो वञे। ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ही पार्क मुकमल तौर ते उजड़ियल हुयो। ॿियो त ठहियो पर हिन जी जेका ॿाहिरीं हिफ़ाज़ती भित आहे जेका उहा बि हिन खे ॾिनल न हुई। हाणे ही जेका आहे उहा भित ॾिनी वई आहे ऐं ॿुधाए पियो वञे त हाणे हिन पार्क खे वधीक संवारण जो जेको कमु आहे उहो शुरू कयो वियो आहे, पर उहो कॾहिं मुकमल थींदो उनजी का ख़बर कान्हे। कमु जेको आहे उहो आहिस्ते आहिस्ते हले पियो। तव्हां ॾिसी सघो था त चङी सुठी एराज़ी ते पखिड़ियल ही पार्क आहे, पर उते तव्हांखे का बि ग्रीनरी जेका आहे उहा नज़र न ईंदी जो उते माण्हू जेको आहे शाम जो वेही सघे या ॿारड़ा जेके आहिनि या जेके फैमिलीज़ जेके आहिनि उहे अचनि हिते को वक़्तु गुज़ारनि लाइट वञण जी सूरत में हिते वेही चंद घड़ियूं जेके आहिनि उहे गुज़ारे सघजनि। ही पार्क जेको आहे मुकमल तौर ते गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां उजड़ियल हो। इलाइक़े वासियुनि जे एहतजाज खां पोइ थोरो घणो हाणे उनजी रिनोवेशन जेका आहे उहा शुरू थी आहे ऐं इहो आसिरो ॾिनो वियो आहे इलाइक़े वासियुनि खे त ईंदड़ महीने ॿिनि में हिन पार्क जी जेका आहे उहा मरम्मत करे हिन खे जेको आहे उहो घुमण जे या वेहण जे लाइक़ु बणायो वेंदो। नाज़रीन गादियर शहर कराची में जिते तव्हांखे वॾियूं वॾियूं असांखे इमारतूं प्लाज़ा नज़र अचनि था, उते तव्हांखे हर कुंड हर इलाइक़े जी कंहिं न कंहिं कुंड में जेके आहिनि मिसकीन हाल में गुज़ारींदड़ जेके ग़रीब आहिनि, बग़ैर अझे वारा माण्हू नज़र ईंदा ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके झूंपड़ियूं आहिनि तव्हांखे नज़र ईंदियूं। ईअं ई हिजरत कॉलोनी जी कुंड ते तव्हांखे जेको आहे हिते 100-200 जे लॻभॻि जेके आहिनि इहे जेके आहिनि झूंपड़ियुनि में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उहे तव्हांखे नज़र अचनि था। ही झूंपड़ियुनि में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उहे बि मुकमल तौर ते समूरियुनि जेके आहिनि बुनियादी सहूलियतनि खां वांझल आहिनि। न हिननि वटि का पाणी जी लाइन आहे, न हिननि वटि का बिजली आहे, न हिननि वटि गैस आहे। ईअं ई बेयारो मददगार बिना अझे जे बिना छित जे ही माण्हू जेके आहिनि उहे हिते गुज़ारे रहिया आहिनि। हिननि जी केरु मालिकी करण वारो कोन्हे ऐं ईअं ई जेके आहिनि उहे हिते वेठा आहिनि पराइनि प्लाटनि ते ऐं हिन जॾहिं केरु चाहे हिननि खे ईअं उथारे सघे थो। ही बि हिजरत कॉलोनी जा जेके आहिनि उहे कुझु मंज़र आहिनि जेके असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। त माई कलाची सां लॻंदड़ जेको हिजरत कॉलोनी वारो पासो आहे, उन पासे खां जीअं ई माई कलाची खां एंटर थीबो हिजरत कॉलोनी त तव्हांखे उते ही जेके आहिनि उहे झूंपड़ियूं नज़र ईंदियूं ऐं ही मुकमल तौर ते जेके झूंपड़ियुनि में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उहे मुकमल तौर ते बुनियादी सहूलियतनि खां वांझल आहिनि।
नाज़रीन तव्हांजे कैमरा जी अख सां जेको आहे हिजरत कॉलोनी जा जेके आहिनि उहे मंज़र असां तव्हांखे ॾेखारिया। हिजरत कॉलोनी जेको गादीअर शहर कराची अंदरि ई हिकु अहिड़ो इलाइक़ो आहे जिते जेको आहे तव्हांखे के बि बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि उहे नज़र न ईंदियूं। हिजरत कॉलोनी जे रवासियुनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कई। हिजरत कॉलोनी में जिते पीअण जे पाणी जेको साफ़ पाणी इलाइक़े वासियुनि लाइ वॾो मसइलो आहे, उते सफ़ाई सुथराई जा जोगा बंदोबस्त न हुजण बि इलाइक़े वासियुनि लाइ वॾो मसइलो ऐं अज़ाब खां घटि न आहे। उनखां अलावा इलाइक़े वासियुनि सां जॾहिं असां ॻाल्हायो त उते इलाइक़े वासियुनि जो इहो बि चवणु हो त हिते लोड शेडिंग जेका आहे उहा बि तमामु घणी थिए थी, तंहिंजे करे हुननि खे काफ़ी जेके आहिनि उहे मुश्किलातूं आहिनि। असांजो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि असां केतिरा ई भेरा जेको आहे एहतजाज करण बावजूदु लह विचण में अचण बावजूदु हुननि जा जेके आहिनि उहे मसइला हल नथा थियनि। जेतोणीकि हिजरत कॉलोनी गादीअर शहर कराची जी जो अहम इलाइक़ो आहे जेको CM हाउस ऐं माई कलाची रोड जे विच ते आहे ऐं CM हाउस जे बिल्कुलु साम्हूं आहे, पर उन बावजूदु उते केतिरा ई जेके आहिनि उहे मसइला आहिनि ऐं इलाइक़े वासी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। इन ते ई अॼोको प्रोग्राम जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान शब्बीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।